नाज़रीन सेकंड में रिपोर्ट करियो है एहसन रज़ा भट्टी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA सरदार मलिक असद सिकंदर खान सकरन जे ॻोठ मोड़ो लाखो में पहुची PP अगवान मरहूम रईस नूर अहमद लाखो जे फौत थी वञण ते संदसि परन हाजी अल्लाह बख्श लाखो, रईस खान मोहम्मद लाखो, रईस मोहसिन लाखो, रईस शेर अली लाखो, दानिश लाखो, शहजाद लाखो सां ताज़ियत कई। उन मौके ते मलिक साहिब ॻाल्हाईंदे चयो त मरहूम नूर अहमद लाखो हिकु बहितरीन सियासी ऐं समाजी शख़्सियत हो। हिन जे विछोड़े सकरन खे त छा पर पूरे सिंध खे गम ज़दा कयो आहे। मरहूम असांजो भाइरनि जहिड़ो दोस्त हो। अल्लाह पाक खां दुआ आहे त मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। मलिक साहिब सां वारिस माछी बिका खान लाखो, अगुनो MPA फ़कीर दाद खोसो, सोहेल अहमद शोरो, न्याज हुसैन खोसो, रईस हादी बख्श रिंद, रईस डोंगर खान खोसो, रईस अमीन खान खोसो, सलीम रज़ा बरफत, नूरदाद खोसो, खालिद सोलंकी, सद्दाम हुसैन खोसो ऐं ॿिया गॾु हुआ। उन मौके ते सकरन प्रेस क्लब जे सदर गुलाम हैदर सोलंकी, रज़ा मोहम्मद साल, एहसन रज़ा भट्टी, नईम अंसारी, मुनीर अहमद लाखो, मोहम्मद कासिम लाखो, हाजी खान लाखो, हैदर खान लाखो, तैमूर खान लाखो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।